हिननि मां कहिड़ी ड्रेस पायां? का बि सुठी न आहे, सभु ड्रेसूं पुराणियूं थी वियूं आहिनि, का बि मॉडल ड्रेस आहे ई न, छा पाइजे? अम्मा खां थी पुछां उनखे कहिड़ी ड्रेस थी वणे, पोइ उहा ई थी पायां। अम्मा, ओ अम्मा। हा हा अचां थी अचां। छा थियो करंदी है? अम्मा ही ॾिस न ड्रेसूं, कहिड़ी ड्रेस पायां? मूंखे त कुझु सम्झ में ई नथो अचे। ही हेड़ा कपड़ा पाता अथई, चरी त नाहे किरन? छो मां, ही कपिड़ा मां पहिरियों दफ़ो त नाहिनि पाता। इन खां पहिरियां त मां इन खां वधीक सुठा सुठा कपिड़ा पाईंदी रही आहियां। पहिरियां जी ॻाल्हि ॿी ॻाल्हि हुई, पर हाणे अहिड़ियूं ड्रेसूं तोखे पाइण नथियूं सुहन किरन। छो अम्मा, ही ड्रेस मूंखे कोन थी सुहे छा? ऐं अम्मा तोखे ख़बर बि आहे त मां पैंट शर्ट ई पाईंदी आहियां। किरन पहिरियां तूं कुंवारी हुईं ऐं हाणे तूं बेवा आहीं। ओ कम ऑन अम्मा, इहे ॻाल्हियूं हाणे विसारे छॾ। तूं ईअं सम्झ त मुंहिंजी शादी थी कोन हुई। हाणे ॿुधाए न मां कहिड़ो ड्रेस पायां? किरन आख़िर तूं सम्झी छो नथी? अहिड़ा कपिड़ा न पाए धीअ, माण्हू छा चवंदा ऐं पिणे बि कावड़ कंदो। अम्मा तोसां बहस करण फज़ूल आहे। मां अॼु इहा ई ड्रेस पाए थी वञां। पर तूं वञी काॾे थी? शूटिंग ते थी वञां। रात डायरेक्टर जी कॉल आई हुई ऐं अॼु 3 कमर्शियल जी शूट आहे। तूं चरी थी आहीं छोकिरी, माण्हू खिलाईंदी छा? तूं अञा इब्रार जी इद्दत में आई ऐं तूं वरी शूटिंग लाइ थी वञी? अम्मा मूंखे नाहे करणी इद्दत, इहे पुराणा रीति रिवाज मूंखां नथा पुॼनि। मां वञा थी, ओके? किरन पी कावड़ कंदे पुट। अम्मा बाबा खे मां पाणे ई सम्झाईंदसि, तूं फिकिर ई न कर। चाचा चौहाटे ते बि रोइण सां डॉक्टर इब्रार वापसि त कोन ईंदो। अखियुनि जे गरम पाणी वाइण सां डॉक्टर इब्रार वापसि त कोन ईंदो। पर ख़ुदा ॾे वेल शइ वापसि कोन वरंदी चाचा। बस पुट, क़िस्मत जी रुआरे ते रोइण जो पवंदो न। क़िस्मत जे कलूर खे विसारे कोन थो सघिजे चाचा, पर रोइण सां वेल वापसि कोन ईंदा चाचा। बस बाबा, ख़ुदा खे जेको कढणो हुयो उन ते कयो, पर कॾहिं मुंहिंजी ज़िंदगी खसे आहे त घटि में घटि इब्रार त हिन दुनिया में ज़िंदा हुजे। चाचा पंहिंजो जीव न झोर, न त बीमार थी पवंदी। हल त मां तोखे घर छॾे अचां। बाबा मां हाणे घर वेंदुसि, तूं बि घर वञ। हलो चाचा, त मां तव्हांखे घर छॾे अचां। हलो। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।